बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद कंदा आहियूं अवां सभई ठीक हूंदव। असां जेको टेंस जो कोर्स स्टार्ट कयो हो, इन्ही कोर्स के वधाईंदे अॼु असां क्लास नंबर 9 सां हाज़िर आहियूं। इंशाअल्लाह अॼु वारी हिन क्लास में पाण पास्ट परफेक्ट टेंस जे मुतलिक़ सिखंदासीं। जीअं त असां पंहिंजे इन कोर्स खे हलाईंदे प्रेज़ेंट इंडेफिनाइट टेंस खां वठी पास्ट कंटिन्यूअस टेंस ताईं जेके बि क्लासूं स्टार्ट कयूं ऐं ठाहियूं, उन्हनि में असां हर क्लास के डिटेल में डिफाइन कयो। ठीक इन तरह सां अॼु वारी हिन क्लास में भी पाण पास्ट परफेक्ट टेंस के डिटेल में सिखंदासूं, जंहिंमें पाण इहो सिखंदासूं त पास्ट परफेक्ट टेंस छा हूंदो आहे, मतिलबु इन जी डेफिनेशन कहिड़ी आहे, पास्ट परफेक्ट टेंस जी सिंधी में सुञाणप कहिड़ी आहे, उन जा मिसाल कहिड़ा आहिनि, ऐं इहो बि सिखंदासूं त पास्ट परफेक्ट टेंस में जेको फार्मूलो हूंदो आहे, जंहिंखे असीं फॉर्मेशन चवंदा आहियूं, उहा कहिड़ी हूंदी आहे, फॉर्मेशन कहिड़ी आहे, नेगेटिव जी फॉर्मेशन कहिड़ी हूंदी, अफर्मेटिव जी फॉर्मेशन कहिड़ी हूंदी, इंट्रोगेटिव जी फॉर्मेशन कहिड़ी हूंदी, उन फॉर्मेशन खे असां कीअं इस्तेमालु करे सघूं था। मतिलबु त ही कंप्लीट क्लास पंहिंजी पास्ट परफेक्ट टेंस जे मुतलिक़ हूंदी। इंशाअल्लाह हिन में पाण डिटेल में इन मुतलिक़ सिखंदासीं। लेकिन हिन क्लास के स्टार्ट करण खां पहिरीं असांजी हिकु रिक्वेस्ट आहे, ॾिसो जेकॾहिं तव्हां असांखे सपोर्ट करणु चाहियो था त इन सूरत में अवां असांजी हिन क्लास खे लाइक करे छॾियो ताकी असांजी हौसला अफ़ज़ाई थी सघे। तो फिलहाल स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु वारी हिन क्लास खे। सब खां पहिरीं पाण ॻाल्हि कंदासूं पास्ट परफेक्ट टेंस जे मुतलिक़ त पास्ट परफेक्ट टेंस छा हूंदो आहे। इन खे पाण डिटेल में सिखंदाऊं, लेकिन इन खां पहिरीं बि पाण जेको आहे सो पास्ट परफेक्ट टेंस जे मुतलिक़ हिकु डेफिनेशन आहे, उन डेफिनेशन खे सम्झंदासूं, तंहिंखां पोइ इन जो कॉन्सेप्ट ॿुधाए करे पास्ट परफेक्ट टेंस जो कॉन्सेप्ट क्लियर कंदासीं, ऐं उन खां पोइ इन जी सिंधी जी सुञाणप ऐं उन जा मिसाल बि ॾिसंदासीं। लेकिन फ़िलहाल इन जी जेका डेफिनेशन आहे उन खे ॾिसूं था। असांजे साम्हूं जेका पास्ट परफेक्ट टेंस जी डेफिनेशन आहे उहो ही आहे, The past perfect tense is used to express an action completed before a certain moment in the past. मतलब त पास्ट परफेक्ट टेंस उहो ज़मान आहे जेको ज़मान गुज़रियल वक़्त में को कमु मुकम्मल थी चुको हुजे। अहिड़ी ॻाल्हि ॾिसो, पास्ट परफेक्ट टेंस हिकु अहिड़ो ज़मान हूंदो आहे जेको ज़मान असांखे ॿुधाए थो त माज़ी में बि को कमु पहिरीं थी चुको हुयो। ॾिसो, असां प्रेज़ेंट परफेक्ट टेंस में असीं ॻाल्हि कंदा हुआसीं न त चुको आहियां, चुका आहिनि वग़ैरह, जेको असां कमु मुकम्मल कयो आहे लेकिन अञा असां उन जाइ ते मौजूदु आहियूं। लेकिन पास्ट परफेक्ट टेंस में असां उहा ॻाल्हि कंदा आहियूं जेका गुज़रियल वक़्त में बि पहिरीं थी चुकी हुजे। मतिलबु त गुज़री त वक़्तु वियो आहे, लेकिन उन वक़्त में ही ॻाल्हि असां तॾहिं कई जॾहिं उहो वक़्तु गुज़री चुको हुजे। ठीकु आहे, इन जो वधीक कॉन्सेप्ट असां मिसालनि में डिटेल में समझंदासीं, लेकिन फ़िलहाल असां इन जो हिकु जेको आहे सो मेन कॉन्सेप्ट तव्हांखे सम्झायूं था। ॾिसो, पास्ट परफेक्ट टेंस हिकु अहिड़ो ज़मान आहे जंहिं ज़मान में असां गुज़रियल वक़्त में कंप्लीट कयल वक़्त मुतलिक़ ॻाल्हि करियूं त अहिड़ी ॻाल्हि खे पाण पास्ट परफेक्ट टेंस या वरी अहिड़े ज़मान खे पाण पास्ट परफेक्ट टेंस सॾींदा आहियूं। क्लियर थी वियो आहे। हाणे असां इन जी जेका सिंधी में सुञाणप आहे उन खे सम्झंदा आहियूं, तंहिंखां पोइ उन जा मिसाल कंदासीं ऐं वरी बि असां इन जो कॉन्सेप्ट ते हिकु दफ़ो ॿीहर दोहराए इन जो डिटेल में सम्झंदासूं। जेका इन जी सिंधी में सुञाणप आहे उहो ई आहे, कंहिं बि जुमिले जे आख़िर में चुको हो, चुको होसि, चुका हुआ, चुकी हुई वग़ैरह अचे। मतिलबु त सिंधी जा अहिड़ा सेंटेंस, सिंधी जा अहिड़ा जुमिला जेके जुमिला चुको हो, चुको हुअसि, चुका हुआ या चुकी हुई ते ख़तमु थियनि, मतिलबु उन्हनि जुमिलनि जे आख़िर में ही अल्फाज़ अची वञनि त उन्हनि सेंटेंस खे, उन्हनि जुमिलनि खे पाण सॾींदासूं इहे सेंटेंस पास्ट परफेक्ट टेंस जा सेंटेंस आहिनि। एतिरे ताईं क्लियर थी वियो। हाणे असां इन्हनि जा मिसाल ॾिसंदा आहियूं, मिसालनि खां पोइ वरी बि इन जो कॉन्सेप्ट डिटेल में सम्झंदा आहियूं। हिते असांजे साम्हूं 3 मिसाल आहिनि। पहिरें मिसाल में चयो वियो आहे, अहमद पंहिंजे घर जो कमु मुकम्मल करे चुको हो।
ॾिसो ही ॻाल्हि माज़ी जी थिए पियो, लेकिन माज़ी में बि ही कमु मुकम्मल करे चुको हो, त अहिड़ी ॻाल्हि खे पाण सॾींदासीं पास्ट परफेक्ट टेंस। इन जी जेका सिंधी में सुञाणप आहे, हिते ॾिसो इन सेंटेंस जे आख़िर में चुको हो अचे पियो, त असां चवंदासीं ही सेंटेंस पास्ट परफेक्ट टेंस जो सेंटेंस आहे। ॿियो मिसाल असां वटि आहे, फिल्म सिनेमा में पहुचण खां अॻु शुरू थी चुकी हुई। ठीकु आहे, जॾहिं असां सिनेमा ते पहुता हुआसीं, इहो पास्ट जी ॻाल्हि आहे, लेकिन उन वक़्तु बि इहो फिल्म जेका हुई स्टार्ट थी वई हुई, त अहिड़ी ॻाल्हि खे पाण सॾींदासीं पास्ट परफेक्ट टेंस। ही कार हलाए चुको हो, मतिलबु त गुज़िरियल वक़्त में हिन कार हलाई हुई, लेकिन उन वक़्तु बि असां जॾहिं इहो ॻाल्हि कई तॾहिं उहो कार हलाए चुको हो, त अहिड़ी ॻाल्हि खे पाण सॾींदा आहियूं पास्ट परफेक्ट टेंस जी ॻाल्हि। ठीकु आहे, ॾिसो पास्ट परफेक्ट टेंस उहो टेंस हूंदो आहे जंहिंमें असां गुज़िरियल वक़्त में कंप्लीट कयल कम मुतलिक़ ॻाल्हि करूं, त अहिड़ी ॻाल्हि खे पाण सॾींदा आहियूं पास्ट परफेक्ट टेंस। उमीद कंदा आहियूं एतिरे ताईं तव्हांजो क्लियर थी चुको हूंदो त पास्ट परफेक्ट टेंस छा हूंदो आहे, इन जी सिंधी में सुञाणप कहिड़ी आहे, ऐं उन सिंधी जी सुञाणप बाबति असां कुझु मिसाल बि हिते ॾिठासीं ऐं पढ़ियासीं सम्झासीं। हाणे असां इन क्लास खे वधाईंदे ॻाल्हि कंदासूं अफर्मेटिव ॾांहुं, त पास्ट परफेक्ट टेंस में अफर्मेटिव छा हूंदो आहे, इन जी जेका डेफिनेशन आहे या वरी इन जी जेका फॉर्मेशन आहे उहो कहिड़ी आहे, इन जा सेंटेंस असां कीअं ठाहे सघूं था। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं पॉज़िटिव सेंटेंस, मतिलबु अफर्मेटिव सेंटेंस। पॉज़िटिव ऐं अफर्मेटिव सेम आहिनि, असां पहिरीं ॿ क्लासनि में इहो सम्झाए आया आहियूं त पॉज़िटिव ऐं जेको सो अफर्मेटिव सेंटेंस सेम हूंदा आहिनि, लेकिन फ़िलहाल असां पॉज़िटिव सेंटेंस खे सम्झण लाइ हिते असां फॉर्मेशन जो इस्तेमालु कंदासीं, उन फॉर्मेशन खे सम्झंदा आहियूं। असांजे साम्हूं जेका पास्ट परफेक्ट टेंस में अफर्मेटिव जी फॉर्मेशन आहे, उहो आहे सभ खां पहिरीं असांखे सब्जेक्ट ॾियणो आहे, सब्जेक्ट खां पोइ असांखे हेल्पिंग वर्ब में हेड या हेड जो इस्तेमालु करणो आहे, फ़क़ति हेड। हेल्पिंग वर्ब में असां वटि हिते सिर्फ़ु हेड आहे। उन खां पोइ थर्ड फॉर्म ऑफ वर्ब ऐं लास्ट में ऑब्जेक्ट जो इस्तेमालु करणो आहे। फॉर्मेशन कहिड़ी आहे, फॉर्मेशन इहो आहे सभ खां पहिरीं असांखे सब्जेक्ट जो इस्तेमालु करणो आहे, इन खां पोइ असां हेड जो इस्तेमालु कंदासीं, हेड जे इस्तेमालु करण खां पोइ असां थर्ड फॉर्म ऑफ वर्ब जो इस्तेमालु कंदासीं ऐं आख़िर में ऑब्जेक्ट जो इस्तेमालु कंदासीं। जेकॾहिं तव्हां असांजे इन कोर्स में इहो असांजी पहिरीं क्लास ॾिसी रहिया आहियो, त असां तव्हांखे हेल्पिंग वर्ब ऐं मेन वर्ब जो डिफरेंस सम्झाईंदा आहियूं। ॾिसो, मेन वर्ब जेको आहे उहो आहे कमु, ठीकु आहे, मतिलबु जेको कमु थी रहियो आहे उन खे असां चवंदा आहियूं मेन वर्ब। ठीकु आहे, ऐं हेल्पिंग वर्ब इहो सनाख्त कंदो आहे, इहो आइडेंटिफाई कराए थो त ही सेंटेंस कहिड़े टेंस जो आहे। इन खे वधीक असां डिटेल में हेठि सेंटेंस में सम्झंदा आहियूं। ठीकु आहे, हाणे असां सेंटेंस जी ॻाल्हि कंदासूं। कुझु असांजे साम्हूं सेंटेंस आहिनि, इन्हनि सेंटेंस जी मदद सां असां पास्ट परफेक्ट टेंस में पॉज़िटिव सेंटेंस माना अफर्मेटिव सेंटेंस खे डिटेल में सम्झंदा आहियूं। असां वटि आहे शी हैड मेड कुक, ठीकु आहे, हू मानी या हू खाधो ठाहे चुकी हुई। हिते ॾिसो, सभ खां पहिरीं असांखे चयो वियो आहे त अव्हांखे सब्जेक्ट जो इस्तेमालु करणो आहे। हिते शी असांजो सब्जेक्ट आहे, मतिलबु कमु करण वारी जेको आहे शी आहे। हिन जाइ ते कंहिंजो नालो बि थी सघे थो। हिते अव्हां हिकु ॻाल्हि नोट कजो त सब्जेक्ट में को बि लफ़्ज़ हुजे, को बि सब्जेक्ट हुजे, त पाण खे हेल्पिंग वर्ब में फ़क़ति हेड जो इस्तेमालु करणो आहे। पहिरीं असां सेंटेंसनि में कुझु इहो सिखियोसीं त कुझु अहिड़ा सब्जेक्ट हूंदा हुआ जिन्हनि सां असां मुख़्तलिफ़ हेल्पिंग वर्ब यूज़ कंदा हुआसीं ऐं कुझु सब्जेक्ट सां वरी ॿिया हेल्पिंग वर्ब यूज़ कंदा हुआसीं। लेकिन पास्ट परफेक्ट टेंस में असां हेल्पिंग वर्ब में सिर्फ़ु हेड जो इस्तेमालु कंदा आहियूं। इन हिसाब सां असां वटि ॿियो मिसाल आहे, द फिल्म हैड स्टार्टेड बिफोर वी रीच सिनेमा। इहो असां पहिरीं बि ॿुधायोसीं त असां जॾहिं सिनेमा पहुतासीं त फिल्म स्टार्ट थी चुकी हुई। ठीकु आहे, एतिरे ताईं क्लियर थी वियो। उन खां पोइ असां वटि मिसाल आहे, आई हैड फिनिश्ड माई वर्क लास्ट ईयर। ऐं गुज़िरियल साल जो कमु मुकमल करे चुको हुअसि। हिन हिसाब सां असांजे साम्हूं कुझु ॿिया बि मिसाल आहिनि, जीअं दे हैड विज़िटेड अ डॉक्टर, वी हैड प्लेड टेंस। ठीकु आहे, इहो असांजे साम्हूं ॿ टे मिसाल हुआ, लेकिन असांखे इन्हनि मिसालनि ते फोकस न आहे करणो। असांखे फोकस करणो आहे त इहे सेंटेंस कीअं पिया ठाहिनि। ॾिसो, इन सेंटेंस खे ठाहिण जो जेका असांखे फॉर्मेशन आहे, उहो फॉर्मेशन ही आहे। इन फॉर्मेशन खे फॉलो कंदे असां ही सेंटेंस ठाहिया आहिनि ऐं उहा बि पंहिंजे हिसाब सां पंहिंजा अलॻि अलॻि सेंटेंस ठाहे सघो था।
सब्जेक्ट जेको सेंटेंस ठाहिण जो तरीक़ो इहो आहे त सभ खां पहिरीं पाण खे सब्जेक्ट जो इस्तेमालु करणो आहे। सब्जेक्ट खां पोइ असांखे हेल्पिंग वर्ब में हेड जो इस्तेमालु करणो आहे। उन खां पोइ थर्ड फॉर्म ऑफ वर्ब जो इस्तेमालु करणो आहे ऐं आख़िर में असांखे ऑब्जेक्ट जो इस्तेमालु करणो आहे। इहो हेतिरे ताईं ॻाल्हि थई पॉज़िटिव सेंटेंस मतिलबु अफर्मेटिव सेंटेंस जी। उम्मीद कंदा आहियूं तव्हांखे अफर्मेटिव सेंटेंस क्लियर थी वियो हूंदो। ॾिसो जेकॾहिं क्लियर नाहे थियो या वरी अव्हांखे का ॻाल्हि समझ नथी अचे त असांखे कमेंट करे उहा ॻाल्हि ज़रूरु पुछा कजो। इनशाला असां तव्हांजी रहनुमाई ज़रूरु कंदासीं। त फ़िलहाल हाणे असां इन खे वधाईंदे नेगेटिव ॾांहुं हलूं था। नेगेटिव सेंटेंस मतिलबु नाकारी जुमिला। पहिरीं असां अफर्मेटिव सेंटेंस या पॉज़िटिव सेंटेंस बाबति सिखियो, उहे आहिनि हाकारी जुमिला। लेकिन हाणे असीं ॻाल्हि कंदासूं नेगेटिव सेंटेंस, जंहिंखे असां चवंदा आहियूं नाकारी जुमिला। इन्ही जो बि तरीक़ो सेम आहे। फॉर्मेशन पहिरीं असांखे फॉलो करणी पवंदी, सिखणी पवंदी। उन फॉर्मेशन जी ई बेस ते असांखे सेंटेंस ठाहिणा आहिनि। त इन जी फॉर्मेशन इहो आहे, सभ खां पहिरीं असांखे सब्जेक्ट ॾियणो आहे। सब्जेक्ट खां पोइ हेल्पिंग वर्ब में असांखे हेड जो इस्तेमालु करणो आहे। हेड जे इस्तेमाल खां पोइ असांखे नॉट जो इज़ाफ़ो करणो आहे। नॉट जे इज़ाफ़े खां पोइ थर्ड फॉर्म ऑफ वर्ब जो इस्तेमालु कंदासीं ऐं आख़िर में ऑब्जेक्ट जो इस्तेमालु कंदासीं। हाणे तव्हां हिते असां तव्हांखे इहो चवंदासीं त हिकु ॻाल्हि नोट करियो। नोट ॻाल्हि अव्हांखे इहो करणी आहे त असांजी अफर्मेटिव ऐं नेगेटिव जी फॉर्मेशन सेम आहे। सिर्फ़ु नेगेटिव जी फॉर्मेशन में असां हिकु लफ़्ज़ जो इज़ाफ़ो कंदा आहियूं जेको आहे नॉट। ऐं नॉट जो इज़ाफ़ो असां किथे कंदा आहियूं? मेन वर्ब ऐं हेल्पिंग वर्ब जे विच में असांखे नॉट जो इज़ाफ़ो करणो पवंदो आहे। उन खां पोइ इहो फॉर्मेशन नेगेटिव जी ठही वञे थी ऐं इन फॉर्मेशन जे हिसाब सां असां जेके बि सेंटेंस ठाहींदासीं उहे नेगेटिव सेंटेंस सॾराईंदा। हिते इहो ई ॻाल्हि कयल आहे, इन नेगेटिव सेंटेंस नॉट इज़ एडेड बिटवीन हेल्पिंग वर्ब एंड मेन वर्ब। ॾिसो अव्हांखे नॉट जो जेको आहे सो इज़ाफ़ो करणो आहे, अव्हांखे इन जो इस्तेमालु करणो आहे। लेकिन इन जो इस्तेमालु अव्हां हेल्पिंग वर्ब ऐं मेन वर्ब जे विच में कंदव। उन मुतलिक़ असां हिते सेंटेंस बि आहिनि, सेंटेंस में इन खे वधीक डिटेल में कवर कंदा आहियूं। असांजे साम्हूं जेके सेंटेंस आहिनि उहे सेम आहिनि, लेकिन असां इहो चेंजिंग करे तव्हांखे इन लाइ सेखारे रहिया आहियूं ताकी अव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर थी वञे। ॾिसो, शी हैड मेड केक, एतिरे ताईं पहिरीं वारो सेंटेंस सेम आहे। लेकिन हिन में पाण छा कयोसीं? शी हैड नॉट मेड केक। ठीकु आहे, हिते छा कयोसीं? हेल्पिंग वर्ब ऐं मेन वर्ब जे विच में असां नॉट जो इज़ाफ़ो कयो आहे। सिर्फ़ु नॉट जो इज़ाफ़ो करण सां ई असांजा सेंटेंस रहंदा नेगेटिव सेंटेंस। उम्मीद कंदा आहियूं तव्हांखे क्लियर थी वियो आहे। ॾिसो, असां पहिरीं क्लास में बि इहो ई ॻाल्हि कई हुई, जेकॾहिं तव्हांखे टेंस सिखणा आहिनि तव्हांखे फॉर्मेशन सिखणी पवंदी। त फॉर्मेशन जो इस्तेमालु कीअं कबो आहे? अव्हांखे सेंटेंस ते फोकस नाहे करणो त साईं कहिड़ा सेंटेंस असांखे सेखारे रहियो आहे, बल्कि तव्हांखे इन ॻाल्हि ते फोकस करणो आहे त साईं असांखे इहे सेंटेंस कहिड़े तरीक़े सां सेखारे रहियो आहे ताकी असां अॻिते हली पंहिंजा सेंटेंस बि इन तरीक़े सां ठाहे सघूं। त अव्हांखे तरीक़ो सम्झण लाइ अव्हांखे फॉर्मेशन खे सम्झणो पवंदो, जेका फॉर्मेशन असां तव्हांखे ॿुधाया आया आहियूं। त फॉर्मेशन में असांखे छा करणो आहे? सिर्फ़ु नॉट जो इज़ाफ़ो करणो आहे नेगेटिव में, ऐं इन जो इज़ाफ़ो असां हेल्पिंग वर्ब ऐं मेन वर्ब जे विच में कंदा आहियूं। ठीकु इन तरह सां असांजे साम्हूं ही 3-4 ॿिया बि मिसाल आहिनि, उन्हनि में सिर्फ़ु इहो ई कयल आहे, नॉट जो इज़ाफ़ो ऐं इहो हेल्पिंग वर्ब ऐं मेन वर्ब जे विच में इस्तेमालु आहे। चलो इन्हनि खे असीं वरी बि पढ़े ॿुधाईंदा आहियूं। द फिल्म हैड नॉट स्टार्टेड बिफोर वी रीच्ड सिनेमा। हिते बि ॾिसो त नॉट जो इज़ाफ़ो कयो आहे। इहो नॉट जो इज़ाफ़ो असां किथे कयो आहे? हेल्पिंग वर्ब ऐं मेन वर्ब जे विच में कयो आहे। ठीकु इन तरह सां आई हैड नॉट फिनिश्ड माई वर्क लास्ट ईयर, दे हैड नॉट विजिट अ डॉक्टर, वी हैड नॉट प्लेड ट्रेंड्स। ठीकु आहे, उम्मीद कंदा आहियूं तव्हांखे नेगेटिव सेंटेंस मतिलबु नाकारी जुमिला बि सम्झ में अची विया हूंदा त नेगेटिव सेंटेंस असां कीअं ठाहींदा आहियूं, इन जी फॉर्मेशन कहिड़ी हुई। ठीकु आहे, इंट्रोगेटिव खे सिखंदासूं त इंट्रोगेटिव सेंटेंस कहिड़ा हूंदा आहिनि ऐं इन जी फॉर्मेशन कहिड़ी आहे, उन में कहिड़ी चेंजिंग कयल आहे। त फ़िलहाल हाणे असां इंट्रोगेटिव सेंटेंस खे ई सिखंदा आहियूं। ॾिसो, इंट्रोगेटिव सेंटेंस असां सॾींदा आहियूं सवालिया जुमिलनि खे। पहिरीं असां इहो सिखियोसीं त पॉज़िटिव सेंटेंस मतिलबु हाकारी जुमिला, जंहिंखे असीं अफर्मेटिव सेंटेंस बि सॾींदा आहियूं। उन खां पोइ इहो सिखियोसीं नेगेटिव सेंटेंस, जंहिंखे नाकारी जुमिला सॾियो वञे थो। ऐं हाणे असां सिखंदासूं इंट्रोगेटिव सेंटेंस मतिलबु सवालिया जुमिला। ही जुमिला उहे आहिनि जेके असां सवाल पुछण तौरु इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे इहे ई जुमिला असां फॉर्मेशन जे हिसाब सां ठाहींदा आहियूं। फॉर्मेशन खे ॾिसी करे इन खे फॉलो कंदे असां कुझु सेंटेंस ठाहींदा आहियूं जेके असांजा करेक्ट हूंदा आहिनि ग्रामेटिकली रूल जे हिसाब सां। ठीकु इन तरह सां असां पास्ट परफेक्ट टेंस जी ॻाल्हि करियूं ऐं इन में इंट्रोगेटिव जी ॻाल्हि करियूं
त इन लाइ असांजे साम्हूं हिते हिकु फॉर्मेशन आहे। इन फॉर्मेशन जो इस्तेमालु करे इन फॉर्मेशन खे फॉलो कंदे असां सेंटेंस ठाहे सघूं था। इन में चयो वियो आहे त तव्हांखे सभ खां पहिरीं हेल्पिंग वर्ब जो इस्तेमालु करणो आहे। हेल्पिंग वर्ब असां वटि कहिड़ो आहे, हेड आहे। त मतिलबु त सभ खां पहिरीं पाण हेड जो इस्तेमालु कंदासूं, उन खां पोइ सब्जेक्ट जो इस्तेमालु कंदासीं, सब्जेक्ट खां पोइ असीं थर्ड फॉर्म ऑफ वर्ब मेन वर्ब उन जो इस्तेमालु कंदासीं, लास्ट में ऑब्जेक्ट। ऐं हिते असां हिकु मिस्टेक कई आहे, उन ऑब्जेक्ट जे बाद हिते असां क्वेश्चन मार्क जो इस्तेमालु कंदा आहियूं, जेका सवालिया निशानी हूंदी आहे उन जो इस्तेमालु कंदा आहियूं। असांजी फॉर्मेशन कहिड़ी आहे, सभ खां पहिरीं असां हेल्पिंग वर्ब जो इस्तेमालु कंदासीं, हेल्पिंग वर्ब खां पोइ असां सब्जेक्ट जो इस्तेमालु कंदासीं, सब्जेक्ट खे इस्तेमालु करण खां पोइ असां मेन वर्ब जी थर्ड फॉर्म इस्तेमालु कंदासीं, ऑब्जेक्ट जो इस्तेमालु कंदासीं ऐं आख़िर में क्वेश्चन मार्क जो इस्तेमालु कंदासीं। लेकिन हिते अव्हांखे हिकु ॿी ॻाल्हि बि नोट करणी आहे जेका अव्हां लाइ काफ़ी ज़रूरी आहे। ही ॻाल्हि तक़रीबन काफ़ी स्टूडेंट्स खे ख़बर नाहे हूंदी ऐं उहे इहो मिस्टेक कंदा आहिनि। इहा मिस्टेक असां काफ़ी ॾिठी, उन खां पोइ असां इहो कॉन्सेप्ट क्लियर कराइणु चाहियोसीं ऐं अॼु वारी हिन क्लास में इनशाला इहो कॉन्सेप्ट तव्हांखे क्लियर कराए छॾूं था। ॾिसो, असां हिन फॉर्मेशन में इहो चयो वियो आहे त सभ खां पहिरीं हेल्पिंग वर्ब हुजे, उन खां पोइ सब्जेक्ट हुजे। लेकिन कुझु अल्फाज़ अहिड़ा आहिनि जेके हेल्पिंग वर्ब खां बि पहिरीं इस्तेमालु कया वञनि था इंट्रोगेटिव सेंटेंस लाइ। उहे कहिड़ा आहिनि, जीअं हिते ॾिसो वाट थी वियो, वेयर थी वियो, वेन थी वियो, हाउ थी वियो। हिन तरह सां मतिलबु डब्ल्यू फैमिली वारा, WH फैमिली जंहिंखे चयो वञे थो, इन फैमिली जा जेके बि मेंबर आहिनि, जेके बि अल्फाज़ आहिनि, उहे अल्फाज़ जेकॾहिं असां सवाल तौरु इस्तेमालु करियूं त इहे अल्फाज़ जेके आहिनि असांखे हेड खां पहिरीं इस्तेमालु करणा आहिनि, पोइ हेड जो इस्तेमालु करणो आहे। ॾिसो, हर जाइ ते असां इंट्रोगेटिव ठाहिण लाइ टेंस जे हिसाब सां असां जेकॾहिं इंट्रोगेटिव सेंटेंस ठाहिणो आहे त असांखे हेड जो इस्तेमालु सब्जेक्ट खां पहिरीं करणो आहे। लेकिन जेकॾहिं असांखे उन सेंटेंस में WH वारो मेंबर या अहिड़ो अल्फाज़ मिली वञे जेको सवाल तौरु इस्तेमालु कयो वियो हुजे त उन जो इस्तेमालु असां हेड खां पहिरीं कंदासीं। इन खे डिटेल में असां हेठि मिसालनि में बि तव्हांखे ॾेखारियूं था। मिसाल असांजा बिल्कुलु सेम आहिनि, तरीक़ो साॻियो आहे, सिर्फ़ु असां इहो ई चेंजिंग करे रहिया आहियूं जेका असांखे फॉर्मेशन में मिली आहे। उन हिसाब सां असां सभ खां पहिरीं हिते हेल्पिंग वर्ब जो इस्तेमालु कयोसीं। जीअं हिते आहे हेड शी मेड केक, ठीकु आहे। हिते असां हेल्पिंग वर्ब जो इस्तेमालु पहिरीं इन लाइ कयोसीं छाकाणि त इंट्रोगेटिव जेका सेंटेंस आहे इन जी फॉर्मेशन में इहो ई चयलु आहे त तव्हांखे सब्जेक्ट खां पहिरीं हेड मतिलबु हेल्पिंग वर्ब जो इस्तेमालु करणो आहे। इन रूल खे फॉलो कंदे असां पहिरीं हेड जो इस्तेमालु कयोसीं, उन खां पोइ सब्जेक्ट जो इस्तेमालु खां पोइ असीं मेन वर्ब जो इस्तेमालु कयोसीं ऐं लास्ट में ऑब्जेक्ट जो इस्तेमालु करण खां पोइ बि हिते असीं क्वेश्चन मार्क जो इस्तेमालु कयो आहे, ठीकु आहे। इहो अव्हां जो क्लियर थी वियो हूंदो त इंट्रोगेटिव सेंटेंस में असां सभ खां पहिरीं हेल्पिंग वर्ब जो इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे असां वधीक सेंटेंस पढ़ंदा आहियूं। Had film started before we reached cinema. Had they visited our doctor. Had we played tennis. When हिते ॾिसो ही सेंटेंस आहे when वारो। जीअं त असां हिते चयोसीं त कुझु अल्फाज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके असां हेड खां पहिरीं इस्तेमालु कंदा आहियूं। हिते उहो ई सेंटेंस आहे। हिते ॾिसो when had she made tea, ठीकु आहे। हिते ॾिसो असां when जो इस्तेमालु हेड खां पहिरीं इस्तेमालु कयो आहे। उम्मीद कंदा आहियूं तव्हांखे इंट्रोगेटिव सेंटेंस ठाहिण जो तरीक़ो ऐं फॉर्मेशन बि सम्झ अची चुकी हूंदी। अॼु वरी ही कंप्लीट क्लास पंहिंजी पास्ट परफेक्ट टेंस जे मुतलिक़ हुई, जंहिंमें पाण इहो सिखियोसीं त पास्ट परफेक्ट टेंस छा हूंदो आहे, इन जी सिंधी में सुञाणप कहिड़ी आहे, इन जी डेफिनेशन कहिड़ी आहे। उन खां पोइ सिंधी में सुञाणप लाइ असां कुझु मिसाल करायासीं ऐं उन खां पोइ असां अफर्मेटिव जंहिंखे पॉज़िटिव सेंटेंस नाले पढ़ियोसीं, सिखियोसीं, उन जी फॉर्मेशन खे बि ॾिठोसीं, उन जा सेंटेंस बि कयासीं ऐं वरी नेगेटिव खे बि सिखियोसीं ऐं इंट्रोगेटिव खे बि सिखियोसीं। उम्मीद कंदा आहियूं अॼु वरी ही क्लास तव्हांखे काफ़ी समझ आई हूंदी ऐं अव्हां लाइ काफ़ी हेल्पफुल रही हूंदी। जेकॾहिं इहो क्लास तव्हां लाइ हेल्पफुल रही हुजे या वरी इन क्लास मां तव्हां काफ़ी कुझु सिखियो हुजे त असांखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। हिन वीडियो खे लाइक करे असांखे सपोर्ट करो। इनशाला हाणे असां अव्हां जी ख़िदमत में हिकु न्यू क्लास सां मुलाक़ात कंदासूं। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान।